Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. पंजाब के मुख्तलिफ इलाक़नि खां इस्लामाबाद पहुतल कॉन्ट्रैक्टी उस्तादनि जो बनी गाला में एहतजाज, पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में चकरियूं, मुज़ाहिरीन खे चिड़विचिड़ करण लाइ पुलिस जी लठबाज़ी ऐं शेलिंग, केतिराई उस्ताद ज़ख़्मी, पुलिस 10 खां वधीक उस्तादनि खे गिरफ़्तार करे वरितो, पुलिस ऐं उस्तादनि में चकरियुनि सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणियल, मुज़ाहिरीन DC सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो, उस्ताद वज़ीर आज़म जी रिहाइशगाह आॾो एहतजाज करण वारी ज़िद ते क़ाइमु। गडियल कॉमन LOC ते पंहिंजे फ़ौजी मुबसरनि जी गाॾी खे नुक़सानु पहुचण जी तस्दीक़ करे छॾी। गडियल कॉमन जे नुमाइंदे जो चवणु आहे त गाॾी खे अणॼातल शइ लॻण सबबि नुक़सानु पहुतो आहे, जांच कई पई वञे। गुज़िरियल ॾींहुं ISPR दावा कई हुई त भारतीय फ़ौज गडियल कॉमन जी गाॾी ते फायरिंग कई, जंहिं में रुॻो गाॾी खे नुक़सानु पहुतो। इस्लामाबाद में भारतीय नाज़िमुल उमूर खे परॾेही ऑफ़िस तलब करे वाक़े ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। नैब कंहिं ॿिए खे धमकियूं ॾे, नैब नोटिस जी अहमियत रद्दी खां सवाइ कुझु बि नाहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो नैब नोटिस ते रद्द अमल, मौलाना फज़लुर रहमान जे तर्जुमान चयो त नैब जो को सवालनामो नाहे मिलियो, को नोटिस आयो त उनखे रद्दी सम्झो वेंदो। नैब धमकियूं कंहिं ॿिए खे वञी ॾे, असांजे नाहिल हुकुमराननि ऐं उन्हनि खे आणींदड़नि ख़िलाफ़ तहरीक जारी रहंदी। गुज़िरियल ॾींहुं नैब मौलाना फज़लुर रहमान खां आमदनी खां वधीक असासनि जा तफ़सील तलब कया हुआ। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फूड फैक्ट्रीज़ खे ज़बरदस्ती सरकारी खातनि मां धमकियूं ॾियारियूं पई वञनि। फूड फैक्ट्रीज़ खे महांगी ऐं गैर मयारी खंडु ख़रीद करण ते मजबूर कयो पियो वञे। फैक्ट्रीज़ मालिकनि खे चयो पियो वञे त खंडु 8 रुपया किलो महांगी ख़रीद कयो, न त फैक्ट्री बंदि कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त नदीम बाबर नून लीग जे कूड़ खे वाइको करे छॾियो। सच आॾो नवाज़ लीग अॻवाननि जा हथ पेर थधा थी वेंदा आहिनि। मुल्की एक्सपोर्ट्स में वाध सबबि 10 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। मायूसी पखेड़ींदड़ माण्हू मायूस ऐं नाकाम रहंदा। नून लीग हिकु भेरो ॿीहर नैब ऐं FIA जी कार्रवाइनि ते सवाल उथारे छॾिया। मरियम औरंगज़ेब चयो आहे त नैब ऐं FIA खे LNG, अटो ऐं खंडु चोरी कंदड़ नज़र छो नथा अचनि। नैब खे ट्रेवी फॉरेन फंडिंग अकाउंट्स ऐं बिलियन ट्री में अरबे रुपयनि जी चोरी वारी सुनामी आणींदड़ बि नज़र नथा अचनि। पंजाब जे वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त कुझु सियासी यतीम इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। पानामा राणी करप्शन जी कहाणी PDM करप्शन जी ॿेड़ी में सवार आहे, जंहिंजो ॿुॾणु लाज़मी आहे। सुप्रीम कोर्ट जो कमु नवां कानून आणणु आहे। जजिस जी मुक़ररी में वकीलनि सां मुशावरत जारी आहे। लाहौर हाई कोर्ट में ख़ाली जायुनि ते जल्द जजिस मुक़ररु कंदासीं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो पंजाब बार खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त वकीलनि खे जजिस आॾो पुरतशदुद न थियणु घुरिजे। मां बि कंहिं ज़माने में जज़्बाती वकील हुअसि, पर वाले जी हिदायत ते उन वक़्तु जज साहब खां माफ़ी वरिती हुई। पीपल्स पार्टी MNA पीर नूर शाह जिलानी कोरोना वायरस में वड़जी वियो। संदसि पुटु अमीर अली शाह तस्दीक़ कंदे चयो आहे त संदसि वालिद नूर मोहम्मद शाह जिलानी कराची जी निजी अस्पताल में दाख़िल आहे। भिरिया सिटी वेझो दाली शहर में कलोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे संगावती तकरार तां फायरिंग। हिकु ॼणो अब्दुल जब्बार कलोड़ो मारिजी वियो, 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी। धुरनि विच में छिकताण तेज़। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि मां पुलिस नफ़री तलब। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि खे नाज़ुक हालत में नवाबशाह रेफर कयो वियो। शिकारपुर वेझो कारे इल्ज़ाम हेठि 9वीं क्लास जो शागिर्द ऐं औरत क़तल। स्टोर्टगंज थाणे जी हद में जवाबदारनि फायरिंग करे शागिर्द मंसूर मीरजत ऐं औरत इक़बाल खातून खे क़तल करे छॾियो। खानवाहण भरिसां मोरेवासी नौजवान जो कार मां गोली लॻल लाश हथ। नौजवान मुलाज़िम हुसैन ॾहर जे वारसनि जो कंडियारो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। टंडोल हयार वेझो झंग मां टंडो जाम वासी नौजवान आसिफ अली जो लाश हथ। नूरियाबाद वेझो औरत जो ॿोरीबंद लाश मिलियो। पुलिस जांच शुरू करे छॾी।
लियारी में रोड ते गंद किचरो उछलाइण तां 3 शहरी गिरफ़्तार। असिस्टेंट कमिश्नर लियारी कलरी शाह वारे इलाइक़े में पुलिस जी मदद सां कार्रवाई कई। रोड ते इमारत जो मलबो उछलण तां गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे कलरी थाणे ते मुंतक़िल कयो वियो। DC ॾेखड़ इरशाद अली सोढर चयो आहे त रोड ते गंद किचरो उछलण ॾोह आहे। कराची बार एसोसिएशन जूं चूंडूं नईम कुरैशी सदर चूंडिजी वियो। सिटी कोर्ट में कामयाबी माणींदड़ पैनल जे वकीलनि जो जश्न। सुई सदरन पारा 50 मिलियन मकब फीट गैस सुई नादरन के ॾियण जो इंकशाफ। सिंध में गैस प्रेशर घटिजी वियो। सुई सदरन तर्जुमान जो चवण आहे त 3 ॾींहनि लाइ गैस सुई नादरन खे ॾिनी आहे। सनअतनि जे बिजली घरनि खे गैस फराहमी यकीनी बणाई वेंदी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में गैस जो प्रेशर घटिजी वियो। शहरी महांगी LPG इस्तेमालु करण ते मजबूर। मुल्क में कोरोना वबा रुगो 24 कलाकनि दौरान 86 हयातियूं विरकाए छॾियूं। पहिरियों भेरो हिक ई ॾींहं में 3179 नवां केस रिपोर्ट। सिंध में कोरोना वेगे वधीक 17 मरीज़ फौत, 1120 नवां केस ज़ाहिर। कोरोना केस वधण बाद कराची, हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। कराची जे सिविक सेंटर, ईसा नगरी, डालमिया, PIB, पहलवान ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में 31 डिसंबर ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। हैदराबाद जे 10 UCs में 10 ॾींहनि लाइ स्मार्ट लॉकडाउन। मुतासिर इलाइक़नि में मार्केट, शॉपिंग मॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं ऑफिसिस बंदि रहंदियूं। सिंध में औरतुनि ऐं ॿारनि सां जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि ख़िलाफ़ ऐं शागिर्द यूनियन जी बहाली लाइ हैदराबाद में शागिर्दनि जो प्यादल मार्च। जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ कानून साज़ी करण ऐं शागिर्द यूनियन बहाल करण जो मुतालबो। मिठी में तालीमी इदारा बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ऐं कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत चिड़ ॾियारींदड़ तक़रीर केस में PTM सबागियल MNA अली वज़ीर समेत 5 जवाबदारनि खे 3 डिसंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿुधणी दौरान पेशावर मां गिरफ़्तार अली वज़ीर खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अली वज़ीर ख़िलाफ़ सोराब ॻोठ थाणे ते बि केस दाख़िल आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां वञे थियूं। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अब ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।